आकाश जी अम्मा अदा ॾाढो नाराज ऐं परेशान आहे तुंहिंजे तरफ़ खां। अम्मा हाणे न काका परेशान थींदो ऐं नई वरी नाराज। माना तो सुल्तान सां झगड़ो ख़त्म कयो? हा अम्मा मां सुल्तान सां असुल्ला जहिड़ो ख़त्म करे छॾियो आहे। अदा चए पियो त झगड़ो सुल्तान सां ख़त्म करे छॾियो आहे। जे आकाश मुंहिंजो चयो मञी मुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत ॾिनी आहे न त इहो आकाश जे सुलझल हुजण जो सबूत आहे। शाबाश पुट तूं असांजो मान रखियो सदाईं ख़ुशि हूंदे। मां सुल्तान ॾे माण्हू मोकिलियां थो जीअं हू वरी असां तरफ़ न अचे। काका मां सुल्तान सां सभु कुझु तय करे आयो आहियां। न हू असांजी तरफ़ ईंदो न ई वरी असां हुनजी तरफ़ ईंदासीं। इहो त तमामु बहितर थियो। ईअं वॾनि जी इज़त कंदो रहंदे न असांजे सिरनि जा पटका सदाईं सुराहा हूंदा, सदाईं ख़ुशि रहंदे। तू एॾो परेशान छो नज़र अची रहियो आहीं? अम्मा छा थियो आहे? तू एॾो गमगीन छो आहीं? तू रोई छो तो? अम्मा तुंहिंजो आकाश अंधा अंधा टुटी पियो आहे। अंदर में दर्द भरिजी वियो आहे। अम्मा आकाश आकाश कुछ भी ना आहे रहियो। अम्मा किथे ईअं न थिए जो आकाश जो दम परवाश थी वञे। मां हाणे जीअण नथो चाहियां। मुंहिंजो सभु कुछ खत्म थी वियो आहे। छा थियो आहे जो ये रोई मूंखे आजारे रहियो हुई? छा ॿुधायां तोखे अम्मा? छा ॿुधायां तोखे? पंहिंजे उजड़ण जो बयान ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न। अम्मा तुंहिंजो आकाश लुटिजी वियो। मुंहिंजी कुंजल मूंखे हमेशा जे लाइ छॾे वई, पिछड़ी वई मूंखां। छा कुंजल खे? केॾा वई कुंजल? अम्मा मुंहिंजी कुंजल हमेशा जे लाइ मूंखे छॾे वई। कुंजल मूंखे छॾे वई। अम्मा तुंहिंजो आकाश तबाह ऐं बर्बाद थी वियो। पनाह जी मूंखे तुझी नई शैतानी खोपड़ीअ में नाकामी नज़र थी अचे। वरी वो कीअं? वरी कहिड़ी ॻाल्हि आई तुंहिंजी खोपड़ीअ में? ओ ये त जेको इहो लयार न लयार पंहिंजी चाल बाजुनि में कामयाब नज़र थो अचे। लियार तो पंहिंजी चाल में कामयाब थी उहो मुरादी जॻह पंहिंजी अना में मगन रहिजी वेंदी आहे। मगन मुरादी हार कबूल करण वारी कान्हे। किथे इएं न थिए तूं खटण जी कोशिश में हार नथी खाई ऐं तूं हार खाई वञी। वो कीअं? ये जो तुझे ढिलाइप जे करे हो लयार गुलाब खां शादीअ जो ऐलान न कराए विझे। मां बि मुरादी आहियां। प्यार जो अहिड़ो फंदो ॻीचे में विझंदीसांसि जो ऐलान करण खां अॻु शादी करण खां इनकार कंदो। जेतिरी देर बि न कर। जेकॾहिं इहे थियो न त असांजो वॾो नुक़सान थींदो। मां अॼु ई राति गुलाब खे चई इनकार कराईंदीसि। राति छो? हींअर ई कोशिश कर, हींअर ई कोशिश कर। किताब
कबूल कर। राम राम। केड़ियों कचहरी पे कयो की भाषा जमाने जो कचहरी होरी केड़ियों कचहरी। मुरादी जी जी मुरादी मूं इहो सोचो आहे त अॼु शाम सभिनी जॻह वाजे कर छॾिजे। जेकॾहिं चांदनी सभिनी जॻह पुट अरमान सां शादी जे लाइ हा करे त पोइ सभिनी जॻह शादी जो ऐलान करे छॾींदुसि। इतनी जल्दी शादी करण जी ॻाल्हि अहां जे जेन में कीअं आई? इन करे जो काफ़ी अरसे खां तुंहिंजी ख़वास हुई त पुट अरमान जी शादी थिए ऐं मेंगलो बि चाहे पियो त हिन पेड़े में का ख़ुशी थिए। हाँ मुखी भाषा पर छा भाषा सॼे पेड़ खे घुरायो था इनकार करे त पोइ ॾिसो मुखी भाषा तव्हां हिन पेड़े जा मुखी आहियो ऐं सभिनी खां वधारे तव्हांजी इज्जत आहे। वाकई हिकिड़ी छोकिरी सॼे पेड़े जे अॻियां इनकार करे तुंहिंजी इज्जत ते दाग लॻंदो न, इन जे करे अकेले मालूम करिस। मूंखे इन ॻाल्हि जे अॻियां इज्जत ऐं जिलत जो सवाल नज़र नथो अचे। उहो इन करे जो मां अॻे ई तव्हांजे करे तव्हांजे चवण ते सोनेती जे अॻियां थकियल आहियां। मां नथो चाहियां त ॿीहर वरी साॻो लका थिए। हा इहा तव्हांजी हिकमत अमली सही आहे, सभिनि खे घुराए पोइ पुछा कजे। हाँ मुखी भाषा असां त मुखी भाषा जे मक़ाम खे ॾिठोसीं। हाँ वो ग़लत फैसलो असां कोन था करे सघूं न। ठीकु आहे, पेड़े जे कुझु माण्हुनि खे चओ त सुभाणे गॾु थियनि। हाँ मुखी भाषा मां चवां थो। ठीकु आहे मुरादी तूं मुंहिंजे लाइ पाणी भरे अच। बर्दाश्त कर का हदम दिया बर्दाश्त करे करे मुझे दिमाग की रड़ियूं थियूं फाटनि। वरी कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी आहे जो रड़ियूं पियो करी? रड़ियूं मुंहिंजे अंदर खे न पर मुंहिंजे हथियार मां निकल गोलियूं आसमान खे ॾारनि थियूं। तुंहिंजे वाकनि मां साफ़ ज़ाहिर थो थिए अहिड़ो को ख़दशो थियो आहे हिन ज़मीन ते। ज़रूर हिन ज़मीन ते थियो आहे जंहिं तोखे तकलीफ़ ॾिनी आहे। ॿुधाए केरु आहे जंहिं तोखे रंजायो आहे? हिननि कुंजनि मूंखे आज़ारियो आहे। कुंजन? न बेजान कुंजन जे पोयां कहिड़े फर्द जो नालो आहे? हा ही कानून जे कमरे जूं कुंजूं आहिनि ऐं ही कुंजूं भाॼई ज़ुबैदा जे हथ में हुयूं ऐं भाॼई ज़ुबैदा कानून जे कमरे में अंदर दाख़िल हुई। हिकु जागीरदारनि खां सवाइ दाख़िल नथो थी सघे। भाॼई ज़ुबैदा कानून जे कमरे जो दर खोले हिन कुंजन सां अंदर दाख़िल थी आहे। हा भाॼई ज़ुबैदा कानून जे कमरे में अंदर हुई, हुनखे मां कढी आयो आहियां। इहा हुनजी जरैप आहे जेका हुनजे माफ़ी जे लाइक़ न आहे। सभु हुन जूं हरकतूं बर्दाश्त कंदा रहियासीं भाॼई सम्झी, पर ही हिन जी हरकत बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। पर ही कदम ॿुधाईंदी जेको असां लाइ नाक़ाबिले बर्दाश्त आहे ऐं असां इहो कॾहिं सोचियो बि न हो। जे हिन कुंजन जी ॻाल्हि अदा ज़ोरावर ताईं पई त भाॼई ज़ुबैदा जे मथां ॾाढो असालो किरंदो। हिन ॻाल्हि जो सुठो हिन में थींदो उते ज़ोरावर खे हक़ीक़त खां आगाह करे छॾिजे, मथां पोइ सुभाणे असांखे दांह ॾियण जी विधी बि न मिले। सुभाणे जी गुंजाइश ख़तम करे अॼु जे ग़लतीअ जो असालो अॼु ई थियणु घुरिजे। पोइ हल धरी ॿुधायूं था ज़ोरावर ख़ान खे भाॼई ज़ुबैदा जी हिन हरकत जो, पोइ ॾिसूं त कहिड़ो रद्द अमल थो कढे। अहिड़ी नफ़रतनि जा अंबार जनम वठी चुका आहिनि तव्हांजे सीननि में, जो बेरुखी तूफ़ान जी वाक़ा करे जो अव्हांजे लफ़्ज़नि जी रफ़्तार मूं तरफ़ काह करे रही आहे। ईअं थींदो आहे जॾहिं पंहिंजनि जा घाव दुश्मनी जी अंदाज़ में मिलंदा आहिनि त पोइ हर माण्हू खां भउ लॻंदो आहे जेको दुश्मन जी तरफ़ खां हूंदो आहे। रत जे रिश्तनि खे अहिड़ी तरह बाह लॻी साड़े राख करे ऐं पंजनि में दुश्मनी अख़्तियार थींदी। मूं त कॾहिं इहो सोचियो बि न हुयो। सलार खान उन पंजाब खे दुश्मनी में बदलाइण वारा बि तुंहिंजा पंहिंजा ई आहे। हिकु तरफ़ी ॻाल्हि ते कंहिंखे बि क़सूरवार बणाइण गवारा न आहे। जे मुंहिंजा बि ॾोही आहे उहे बि कहिड़े गुनाह तहत? उहो हुन तहत जो हू मुंहिंजी जज़्बनि
अरमाननि ऐं एहसासनि सां विड़ी रहिया आहिनि। अव्हां जे जज़्बनि, अरमान ऐं एहसासनि में उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं शुमार थी रहियूं आहिनि जंहिं ते हू वार करे रहिया आहिनि। वो मुंहिंजी दिल, उहे मुंहिंजे दिलबर ते वार करे रहिया आहिनि ऐं इहो को बि शख़्स बर्दाश्त न कंदो त उनजी मौजूदगी में उनजी दिलरुबा जे मथां को वार करे निशानो बणाए। ऐं इहा ॻाल्हि बर्दाश्त करण खां कई गुना ॿाहिरि आहे जेका मां कॾहिं बर्दाश्त न कंदुसि। कुदरत जे तरफ़ां मौत लिखियल हूंदो आहे। मां वाक़ुफ़ आहियां हालार खान ऐं एहसान खान जी हर ॻाल्हि खां, जंहिं ताल हू हर शख़्स जे लाइ हानियाकार बणण जी कोशिश कंदा आहिनि। ये पंजाब जी कोशिशूं उते कर जिथे तुंहिंजो वस हले। किथे खामखां मुंहिंजे तरफ़ां खानदान जे विच में ॾार न पइजी वञे ऐं असीं सभु हमेशह जे लाइ हिक ॿिए जा दुश्मन न बणिजी वञूं। इसरार खान, अलाह न करे जो असां हिक ॿिए खां धार थियो। मां तो वटि सिर्फ़ फोन करे आयो आहियां जो तूं सुलझल ऐं तालीम याफ़्ता फ़र्द आहीं। जेकर तूं उन्हनि सां उन्हनि जहिड़ो थी विढ़ंदे पोइ तो में उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो? इज्जत ऐं गैरत जे मामले में ॿियो को हल न हूंदो सालार खान। इन जहिड़े खे ख़त्म करण जे लाइ कुझु तोखे बि उपाउ खणणा पवंदा इसरार खान। मुझे समझाइण खां सुठो थिए त इहा ॻाल्हि उन्हनि खे वञी समझाए। हू बेवजह मुंहिंजी राह जा पत्थर छो था बणजनि? बाबा साईं, मां इन जहिड़े खे रोकींदुसि। इजाज़त ॾियो त तरकीब पेश कयां। जी पेश कयो। बाबा चंगेज़ खान खे ज़ोरार ॾांहुं मोकिलियो उन जहिड़े खे ख़त्म करण जे लाइ। पोइ को न को मसइले जो हल निकिरंदो। वाकई सफ़ीरुद्दीन, उन्हनि जे मथां को कदम खणो पोइ हू कुझु बि नथा करे सघनि। नहीं वरी वो इसरार खान जी रुकावट थींदा। बाबा साईं, पोइ मां चंगेज़ खान खे मिंथ कयां थो। मन उहा बरंदड़ चिरंग विसामजी वञे त बहितर रहंदो। भले कुछ भी कयो पर उन्हनि खे मुंहिंजे रस्ते तां हटायो। बेदर्द वक्त केॾो कारीगर आहे जो माण्हू खे गिड़काईंदे देरी कोन थो करे। ईअं वेड़ा वीरान करे फिटो थो करे छॾे। कुंजल मुंहिंजे रस्ते जो कंडो त ज़रूर हुई पर मुंहिंजी उम्मीद इहा न हुई त कुंजल मरे मूं पंहिंजो रस्तो साफ़ ॾिसण पे चाहियो। पर अहिड़ी तरह न अलाए कहिड़े ॾाणे नज़र पई उन पेड़े मथां जो सभु कुझु ख़त्म थी वियो। छा ॻाल्हाए रही आहीं पंहिंजे मुंहुं? एहसासन मन खे घेरे रखियो आहे काका। वरी कहिड़ो मन अंदर में मांडाण जो धुओं दुखियो अथई जो एहसासन तोखे घेरे रखियो आहे? जॾहिं ज़मीन ते साञो थींदो आहे काका त समा मायूस थी वेंदो आहे। तॾहिं बेताबियूं ऐं बेचैनियूं मन अंदर जनम वठंदियूं न काका। तुंहिंजे सूरनि जी सूरतक्ती मां पढ़ी न सघियो आहियां। तूं अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं वाजाई पई जिथे दर्द समुंड जा उथली पिया आहिनि। ही दर्दनि जी उथल पुथल नाहे काका। पोइ अहिड़ो कहिड़ो वाव खुलियो आहे जंहिं वण में मायूसीअ जा वाका करे रखिया आहिनि? कुंजल जो मौत काका। मौत इंसान ते अजल खां वठी तलवार जीअं लटकियल आहे। उनखे केर बि रोके नथो सघे। कुदरत जे तरफ़ां मौत लिखियल हूंदो आहे त उन ते अखियूं एॾियूं कीअं रोअनि। पर जेको माण्हू माण्हू खे मारे थो उन ते आसमान बि रोई थो पवे काका। ही त सिलसिलो ज़मीन ते अजल खां रहियो आहे। माण्हू माण्हूअ जो मारो रहियो आहे। ही दुनिया त हिकु झंगल ऐं समुंड जे मिसल आहे जेको ॾाढो सो गाबो उहो ई झंगल या समुंड जो जानवर बणिजी हिननि खे मारे या ॾारे थो विझे। पर अखियुनि जा ॾिनल एहसास दिल मां कोन था निकिरनि काका। वक़्ती तौर झोर थींदी आहे पोइ उहो वक़्तु उन्हनि घावनि खे भरे छॾींदो आहे। अहिड़ी तरह हू घाव माना नाहिनि रखंदा।
माना जखम उन लाइ कोन रखंदा आहिनि काका, जेके बेबरवत हूंदा, जेके उनखे विसारींदा आहिनि, जेके उनजे दामन में जुड़ियल हुया। पर मुंहिंजी मिटी इन्हनि मां नाहे, जो लाहिजे बि विसारजे बि। वो ॾियो न भरी सघियो जेको ज़ालिम ऐं मजलूम जो फ़र्क़ु मिटाए, साॻी रोशनी करे। ॾीए जी रोशनी में कॾहिं फ़र्क़ु आयो आहे? जो महलनि में बि ऐं पेड़े में बि ज़ालिम ऐं मजलूम जो तबिको ई अलॻि आहे। उन में ॾीए जो कहिड़ो ॾोह? या त रस्म ऐं रवाज में सुमार आहे। इहा अॼुकल्ह जी ॻाल्हि न आहे। ही रवाज ख़त्म छो नथो थिए? ही जंगल जो कानून अॼु ताईं साॻियो छो? जंगल में जेसिताईं खूनखार जानवर रहंदा, तेसिताईं इहो कानून बरक़रार रहंदो। हिन जंगल खे साड़े राख छो न कजे? हिकु जंगल महदूद आहे या सारण जेतिरो आहे, जो हुनखे खणी साड़जे। जेतिरो वस में हुजे भला ओतिरो त खणी साड़जे न। ही उलावा छो आहिनि तुंहिंजे मन में? वरी हिकु नओं जुल्म थींदो हिन पीढ़ी में। चांदनी इकरार कंदी न मुखी पासा जे अॻियां चेरे सां शादी लाइ? हाँ, तो मुझे चवण वठी मुझी दिल खुश करे छड़ी अथई। ॾिस हाण मुझो पुट लगे थो न सेजादो। तू सही थी चवी अम्मा, पर मां हिन दिल खे काॾे कया। अम्मा जेकॾहिं हुननि अंगणनि ते थो वञा त कुंजल जो जादू ऐं हुनजा आवाज मुंहिंजी दिल में घर ठाहियो था छॾनि। मां समझा थी, पर मूं मां जो रूह आहे न, तू न समझी सघंदो। जॾहिं मां बच्चे खे मायूस ॾिसंदी आहे न, केॾी तकलीफ़ थींदी आहे। उहा त हिकु माउ ई समझी सघे थी। अम्मा कहिड़ा एहसास वठी उन्हनि अंगणनि ते वञा, कहिड़ा एहसास वठी। पुट तू जे ईअं रोईंदे न त मां जीअर ई मरी वेंदसि। अम्मा जेकॾहिं तूं इहो चयो न त मां मरी वेंदुसि। शबाना जी अम्मा, कुंवारी छोकिरी जो आहिनि जॻह एतिरो बीहण सुठो अमल न आहे। मूंखे पंहिंजे वजूद ऐं जवानी न बिहारियो आहे। ॿियो कहिड़ो मतिलबु थी सघे थो? मूं अक्स पिघलियो आईने में पंहिंजे वजूद जो। पंहिंजे वजूदनि जा अक्स उहे ॻोल्हींदा आहिनि आईने में जेके लावारिस ऐं अकेला हूंदा आहिनि। मां का अहिड़ी ॻाल्हि ॻोल्हियां पई आईने जे पेट मां, पर छो? उहा उन करे जो जन्म कैद जो आहियां। जन्म कैद छो? अॼु या सुभाणे तूं पंहिंजे घर वेंदी आहीं, पर हिन ज़हन तां हिन हवेली जा आसार ख़त्म थियनि ई कोन था। भेतरी अचण खां पोइ बि तुंहिंजा ही दर्दीला रुख छो? उन करे जो चाची ज़ुबैदा जेको कदम खयो आहे उन ते हू सज़ावार आहे। कहिड़ो कदम खयो अथसि? कानून जे कमरे जूं कुंजूं खणी उन में दाख़िल थी हुई, जिथे जागीरदार खां सिवा ॿियो को दाख़िल ई न थींदो आहे। हाँ, ज़ुबैदा हीअं कयो आहे? इहा ख़बर कंहिं ॿिए खे त कान पई आहे? चाचो हालार खान
चाची ज़ुबैदा खे हुन कमरे मां कढी आयो। या अल्लाह खे छा कयो ज़ुबैदा, इहा ॻाल्हि तुंहिंजे पीउ ताणी न पहुचे। चाची वारनि खां मां ॿुधो हो, चाची ज़ुबैदा जी हरकतूं बाबा साईं खे ज़रूर ॿुधाईंदा। या अल्लाह, इहो मसइलो तूं ई हल करे सघंदे, बाक़ी ॻाल्हि कहिड़ी आहे? छो त कानून जे कमरे में वञो नाकावार आहे इन जागीर में। हाँ, गजब थी वियो, नाहक थी वियो। असांजी त सॼी महिनत कयल ते पाणी हारजी वियो। पाणी हारजी वियो? यही छा थी? किथे हारत न मञी वेठी आई? छा अञा बि का उम्मीद अथई छा? आख़िरी मल ताईं हार न मञीदासीं। आख़िरी मल कहिड़ी? माना त साम ताईं हर वस हलाईंदासीं। हर वस? कहिड़ो वस हलाईंदे साम ताईं? मुरादी, उहो कम जेको असांजी नाकामीअ में सुमार न थिए। मां इन्ही छोरी चांदनीअ खे पंहिंजे बयान तां फेराईंदुसि त अरमान सां शादीअ जे लाइ हा न करे। छोरी अॻु में मञो जो हाणे मञंदी, जो शादीअ खां इनकार कंदी? मां इन्ही चांदनीअ छोरीअ जे मथां अहिड़ो त चक्कर फेराईंदुसि जो इन्हे लयार जी हर चालबाजी नाकाम थी। वो की? ओहो ईअं जो इन्ही छोरीअ खे मां अहिड़ो त खौफ़ ॾींदुसि जो चवंदोसांसि त जेकॾहिं तो हा कई त इहो लयार जिंद न रहंदो। मुरादी जी जी मुरादी, मूं इहो सोचियो आहे त अॼु शाम सभिनी जॻह वाजे कर छॾिजे। जेकॾहिं चांदनी सभिनी जॻह पुट अरमान सां शादी जे लाइ हा करे त पोइ सभिनी जॻह शादी जो ऐलान करे छॾींदुसि। इतनी जल्दी शादी करण जी ॻाल्हि अहां जे जेन में कीअं आई? इन करे जो काफ़ी अरसे खां तुंहिंजी ख़वास हुई त पुट अरमान जी शादी थिए, ऐं मेंगलो बि चाहे पियो त हिन पेड़े में का ख़ुशी थिए। पर छा सॼे पेड़े खे घुरायो था, इनकार करे त पोइ ॾिसो मुखी पासा, तव्हां हिन पेड़े जा मुखी आहियो ऐं सभिनी खां वधारे तव्हांजी इज्जत आहे। बाक़ी हिकिड़ी छोकिरी सॼे पेड़े जे अॻियां इनकार करे तुंहिंजी इज्जत ते दाग लॻंदो न, इन जे करे अकेले मालूम करिस। मूंखे इन ॻाल्हि जे अॻियां इज्जत ऐं जिलत जो सवाल नज़र नथो अचे। उहो इन करे जो मां अॻे ई तव्हांजे करे तव्हांजे चवण ते सोनेती जे अॻियां धकियल आहियां। मां नथो चाहियां त ॿीहर वरी साॻो लका थिए। हा, इहा तव्हांजी हिकमत अमली सही आहे। सभिनि खे घुराए पोइ पुछा कजे। हा मुखी पासा, असां त मुखी पासा जे मक़ाम खे ॾिठोसीं। हा, वो ग़लति फ़ैसिलो त कोन था करे सघूं न। ठीकु आहे, पेड़े जे कुझु माण्हुनि खे चओ त सुभाणे गॾु थियनि। हा मुखी पासा, मां चवां थो। ठीकु आहे मुरादी, तूं मुंहिंजे लाइ पाणी भरे अच। बर्दाश्त करण का हद हूंदी आहे। बर्दाश्त करे करे मुंहिंजे दिमाग़ जूं रड़ियूं थियूं फाटनि। वरी कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी आहे जो रड़ियूं पियो करी? रड़ियूं मुंहिंजे अंदर खे न, पर मुंहिंजे हथियार मां निकल गोलियूं आसमान खे ॾारनि थियूं। तुंहिंजे वाकनि मां साफ़ ज़ाहिर थो थिए अहिड़ो को ख़दशो थियो आहे हिन ज़मीन ते। ज़रूर हिन ज़मीन ते थियो आहे जंहिं तोखे तकलीफ़ ॾिनी आहे। ॿुधाए, केरु आहे जंहिं तोखे रंजायो आहे? हिननि कुंजनि मूंखे आज़ारियो आहे। कुंजन? न बेजान कुंजन जे पोयां कहिड़े फर्द जो नालो आहे? हा, ही कानून जे कमरे जूं कुंजूं आहिनि, ऐं ही कुंजूं भाॼई ज़ुबैदा जे हथ में हुयूं, ऐं भाॼई ज़ुबैदा कानून जे कमरे में अंदर दाख़िल हुई। जेको जागीरदारनि खां सवाइ दाख़िल नथो थी सघे। भाॼई ज़ुबैदा कानून जे कमरे जो दर खोले हिन कुंजन सां अंदर दाख़िल थी आहे? हा, भाॼई ज़ुबैदा कानून जे कमरे में अंदर हुई, हुनखे मां कढी आयो आहियां। इहा हुनजी जरैप आहे जेका हुनजे माफ़ी जे लाइक़ न आहे। सभु हुन जूं हरकतूं बर्दाश्त कंदा रहियासीं भाॼई सम्झी, पर हीअ हिन जी हरकत बर्दाश्त खां ॿाहिरि आहे।
पर ही कदम ॿुधाईंदी जेको असां लाइ नाक़ाबिले बर्दाश्त आहे ऐं असां इहो कॾहिं सोचियो बि न हो। जे हिन कुंजुनि जी ॻाल्हि अदा ज़ोरावर ताईं पई त भाॼाई ज़ुबैदा जे मथां ॾाढो असालो किरंदो। हिन ॻाल्हि जो सुठो हिन में थींदो उते ज़ोरावर खे हक़ीक़त खां आगाह करे छॾिजे, मथां पोइ सुभाणे असांखे दांह ॾियण जी विधी बि न मिले। सुभाणे जी गुंजाइश ख़तम करे अॼु जे ग़लतीअ जो असालो अॼु ई थियणु घुरिजे। पोइ हल खणी ॿुधायूं था ज़ोरावर खान खे भाॼाई ज़ुबैदा जी हिन हरकत जो, पोइ ॾिसूं त कहिड़ो रद्द अमल थो कढे। अहिड़ी नफ़रतनि जा अंबार जनम वठी चुका आहिनि तव्हांजे सीननि में, जो बेरुखी तूफ़ान जी वाक़ा करे जो अव्हांजे लफ़्ज़नि जी रफ़्तार मूं तरफ़ काह करे रही। आकाश जी अम्मा। अदा ॾाढो नाराज़ ऐं परेशान आहे तुंहिंजे तरफ़ खां। अम्मा हाणे न काका परेशान थींदो ऐं न ई वरी नाराज। मन तो सुल्तान सां झगड़ो ख़त्म कयो? हा अम्मा, मां सुल्तान सां असुला जहिड़ो ख़त्म करे छॾियो आहे। अदा चए पियो त झगड़ो सुल्तान सां ख़त्म करे छॾियो आहे। जे आकाश मुंहिंजो चयो मञी मुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत ॾिनी आहे न, त इहो आकाश जे सुलझल हुजण जो सबूत आहे। शाबाश पुट, तूं असांजो मान रखियो, सदाईं ख़ुशि हूंदे। मां सुल्तान ॾे माण्हू मोकिलियां थो जीअं हू वरी असां तरफ़ न अचे। काका मां सुल्तान सां सभु कुझु तय करे आयो आहियां, न उहो असांजी तरफ़ ईंदो न ई वरी असां हुनजी तरफ़ ईंदासीं। इहो त तमामु बहितर थियो, ईअं वॾनि जी इज़त कंदो रहंदे न असांजे सिरनि जा पटका सदाईं सुराहा हूंदा, सदाईं ख़ुशि रहंदे। बस तू एॾो परेशान छो नज़र अची रहियो आहीं? अम्मा छा थियो आहे? तू एॾो गमगीन छो आहीं? तू रोई छो तो? अम्मा तुंहिंजो आकाश अंधा अंधा टुटी पियो आहे, अंदर में दर्द भरिजी वियो आहे। अम्मा आकाश आकाश कुछ भी ना आहे रहियो। अम्मा किथे ईअं न थिए जो आकाश जो दम परवाश थी वञे। मां हाणे जीअण नथो चाहियां, मुंहिंजो सभु कुझु ख़तम थी वियो आहे। छा थियो आहे जो ये रोई मूंखे आजारे रहियो हुई? छा ॿुधायां तोखे अम्मा, छा ॿुधायां तोखे? पंहिंजे उजड़ण जो बयान ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न। अम्मा तुंहिंजो आकाश लुटिजी वियो, मुंहिंजी कुंजल मूंखे हमेशा जे लाइ छॾे वई, पिछड़ी वई मूंखां। छा कुंजल खे? केॾां वई कुंजल? अम्मा मुंहिंजी कुंजल हमेशा जे लाइ मूंखे छॾे वई। कुंजल मूंखे छॾे वई। अम्मा तुंहिंजो आकाश तबाह ऐं बर्बाद थी वियो, पनाह। जी मूंखे तुझी इन शैतानी खोपड़ीअ में नाकामी नज़र थी अचे।
वरी हो कीअं वरी कहिड़ी ॻाल्हि आई तुंहिंजे खोपड़ीअ में? ओ ये त जेको यो लयार आहे न लयार पंहिंजी चाल बाजुनि में कामयाब नज़र थो अचे। लियार तो पंहिंजी चाल में कामयाब थी उहो मुरादी जॻह रुगो पंहिंजी अना में मगन रहिजी वेंदी आहे मगन। मुरादी हार क़बूल करण वारी कान्हे। थे ये न थे तूं खटण जे कोशिश में हार नथी खाई ऐं तूं हार खाई वञी। वो की ओ ये जो तुझे ढिलाइप जे करे हो लयार गुलाब खां शादीअ जो ऐलान न कराए विझे। मां बि मुरादी आहियां प्यार जो अहिड़ो फंदो ॻीचे में विझंदीसांसि जो ऐलान करण खां अॻु शादी करण खां इनकार कंदो। जेतिरी देर बि न कर जेकॾहिं ये थियो न त असांजो वॾो नुक़सान थींदो। मां अॼु ई राति गुलाब खे चई इनकार कराईंदीसि। राति छो हींअर ई कोशिश कर हींअर ई कोशिश कर। किताब खे बंदि कर। गुलाब गुलाब कहिड़ियूं कचरियूं पिया कयो? जमाने जो